जी नाज़रीन अवां खे हिकिड़ी अहम ख़बर ॿुधाईंदो हलां ऐं हिन वक़्तु ऐं ख़ुदा जो कसम ख़बर कोन्हे हला किथे बीठा आहियूं ऐं अवां खे हिकिड़ी नई ॻाल्हि ॿुधाईंदो हलां त हिन साल हुकूमत गर्मियूं कैंसिल करे छॾियूं न ऐं 12 महीना ई सी हूंदो सियारो हूंदो ऐं इहो वॾो ज़ुल्म कयो आहे वांदनि सां। जीअं नाज़रीन खुदा जो कसम मूंखे विसरी वियो अरे छा चयो थका न्यूज़ सां गॾोगॾु नाज़रीन आऊं खुदा जो कसम ख़ुदि थकाई आहियां ऐं पर हीअ ख़बर कोन्हे जॻह कहिड़ी आहे जॻह बसि कहिड़ी हुजे पर हुकूमत 12 महीना सियारो कराइण जो ऐलान करे छॾियो गर्मियूं कैंसिल। अचो त हिते जे बीठल वांदनि खां पुछूं त उन्हनि जो छा चवणु आहे। अचो अचो अदा अस्सलाम वालेकुम। अदा वालेकुम सलाम। अदा तव्हांजो नालो? अबा कादिर। अच्छा अदा कादिर हुकूमत हिन साल सियारो 12 महीना करण जो ऐलान करे छॾियो आहे ऐं गर्मियूं कैंसिल करे छॾियूं ऐं हाणे तव्हांजो इन बारे में छा चवणु आहे? तव्हां लॻे थो अयो बि वांदा ॻाल्हि ॿुध उहा तुंहिंजी ॻाल्हि सही आहे यहाँ त वांदो पर 12 महीना हिकिड़ा सी असां सां लथा कोन्हे हेठि सां असां इहो हालतूं वेता ई कोन्हे सो वरी 12 महीना सी ईअं न कर ख़ुदा खे मञ। अच्छा बाबा 12 महीना सी हूंदो न करे रखी अॻ में हुकूमत ऐलान कयो त महिरबानी करे वांदा जेके शादियूं करियो हाणे शादियूं न कयूं हाणे हुकूमत जेको 12 महीना सियारो करण जो ऐलान कयो पर हुकूमत खे कीअं ख़बर पई त 12 महीना सी